ख़बर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमणो जी रिपोर्ट मूजिबि हर साल जीअं हिन साल बि जानवरनि जी मालपीड़ी कराची जे नादरन बाईपास ते लॻाई वई आहे। ही मंडी तक़रीबन 1000 एकड़ ते मुश्तमिल आहे। ही मंडी 20 ब्लाकनि ते मुश्तमिल आहे। हिन में तक़रीबन 20,000 जानवर अची चुका आहिनि, जंहिंमें 3 क़िस्म जूं कैटेगरीज़ रखियूं वयूं आहिनि। हिकु VVIP ऐं ॿियो VIP ऐं टियों जनरल ब्लॉक। जनरल ब्लॉक हिकु ब्लॉक वॾे जानवर उठ लाइ रखियो वियो आहे, 2 ब्लॉक नंढे जानवरनि लाइ रखिया विया आहिनि। जॾहिं त मंडी अंदरि वॾे जानवरनि जा 4,200 रुपया वरिता पिया वञनि ऐं नंढे जानवर जा 2,000 रुपया वरिता पिया वञनि, जंहिंमें हर रोज़ जे बुनियाद ते वॾे जानवर खे 30 लीटर पाणी ॾिनो पियो वञे ऐं बिजली स्ट्रीट लाइट समेत सिक्योरिटी ॾिनी पई वञे। वापारियुनि ऐं मालपीड़ी इंतिज़ामिया ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल साल खां हिन साल सिक्योरिटी जे हवाले सां तमामु बहितरीनु क़दम खयां विया आहिनि ऐं हुननि जो वधीक चवणु हुयो त जी साईं, असांखे उन्हनि खे सहूलियत इहो आहे त असां जेको सुख सां हिते वेठा आहियूं ऐं असांखे पाणी वाणी जेको आहे असांखे माना चोरी ॿोरी चकाए न आहे, सुकून लॻो पियो आहे ऐं असां माल सुकून में आहे। असां जेके रेट असां जेके असां माल खणी आया आहियूं पंहिंजी महिनत सां जेको असां पालियो आहे, असां महिनत कई आहे, असांखे जेके मुल लॻंदा असांजी हर का बि 9 लखे जी आहे। असां जेके हर को चए थो असां महिनत करे ताते सां हिते पुॻा आहियूं। असां ॾुख जेको असांजी जेके हेॾी महांगाई थी वञे, जेको दाणो जेकी अन्न महांगो थियो आहे, असां हिन खे पाले असां पंहिंजी महिनत कई आहे। ऐं जेको अचे थो असांजे हेॾां थोरो गाबी ॾिसो, हीअ गाबी असांजी 4 लखनि जी, हिन जा 1.5 लख चई आहे असांखे। हाणे असां तव्हां ई ॿुधायो असां किथे वेंदासीं? हे असांखे ईअं रेट ॿुधाईंदा असां छा कंदासीं? बक़ाया ॻाल्हि जेको असांखे पाणी ताणी सही थो मिले ऐं जेको आहे चौकी आहिनि फौजी असां लाइ, महिरबानी आहे उन्हनि जी असांजे मथां थोरा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे असां एहसान। परेशानी आहे त धूड़ घणी आहे, मिटी घणी आहे, हवा लॻे थी, माल बि डिस्टर्ब थिए थो। तंहिंखां पोइ राशन आहे, पाणी बाणी इंतिज़ाम सही आहे, सिक्योरिटी सही आहे, इंतिज़ामिया जी असांखे हर शइ जी सहूलियत आहे। बाक़ी इहा जेका मिटी ऐं धूड़ आहे न, असांखे वॾी शिकायत आहे। जी बिल्कुल, पिछले साल जिस दिन हम आए थे तो 15-20 दिन तक हमारे पास कोई कस्टमर नहीं आ रहा था। तो हम लोग परेशान हो गए थे कि ये कस्टमर नहीं आ रहा था कि अभी आएंगे या नहीं, क्या होगा। तो हमें पता चला कि आगे जो रास्ता है बीच में ख़राब है, कस्टमर इसलिए नहीं आ रहा है, सिक्योरिटी नहीं है। इस बार माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह उन लोगों ने सिक्योरिटी भी दी है ज़्यादा, आगे सिक्योरिटी सख्त की है, कस्टमर बहुत ज़्यादा आ रहे हैं, माशाल्लाह मंडी अच्छी चल रही है। सूरज पानी ॾियनि था, हे लाइट लॻल अथनि, हे टेंट ॾियनि था, टेंट पैसनि था ॾियनि था, सिक्योरिटी आहे, पोइ सहूलियत घणो आहे न, जॻह सुठी आहे, रोड आहे, जॻह सुठी आहे।